अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में भलीकार मां आवां जो मेज़बान शब्बीर लाशारी। नाज़रीन, असां अॼोके प्रोग्राम में गादियर शहर कराची के क़ायदाबाद वाले इलाइक़े अंदर जेके मसला आहिनि उन्हनि बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। असां हिन वक़्तु मेन क़ायदाबाद पुल जे हेठां मौजूदु आहियूं। क़ायदाबाद कराची जो इंतहाई अहम इलाइक़ो आहे, जितां जेको आहे ठटे गुलशन हदीद ॾांहुं बि ट्रैफ़िक वञे थो ऐं उनखां अलावा हिन पासे जेकॾहिं पाण ॾिसूं त मेन कुरंगी रोड ॾांहुं बि ट्रैफ़िक जी जेका आहे उहा अच वञ आहे ऐं मुंहिंजे पोएं पासे तव्हां ॾिसी सघो था थी जेको रोड आहे उहो शहर फैसल ॾांहुं वञे थो। तंहिंजे करे हीउ इलाइक़ो जेको आहे इंतिहाई अहम इलाइक़ो आहे ट्रैफ़िक जे हिसाब सां। पर जेका ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिन इलाइक़े खे ॿियनि इलाइक़नि जी मुकमल तौर ते सफ़ाई सुथराई में त नज़रअंदाज़ कयो वियो आहे, पर हिते ख़ासि तौर ते ट्रैफ़िक जो जेको वहकिरो तमामु घणो आहे। उन बावजूदि रोड जे ॿिन्ही पासनि खां जेके 4 ई 5 ई रोड आहिनि जेके मूं तव्हांखे ॿुधाया, जेको हिकिड़ो रोड गुलशन हदीद ॾांहुं वञे थो ऐं उतां हिकिड़ो रोड अचे थो जेको मेन कुरंगी ॾांहुं बि वञे थो ऐं उनखां अलावा मेन शारा फैसल ॾांहुं वञे थो। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदड़ वेंदड़ जेका ट्रैफ़िक ईंदड़ वेंदड़ जेके रोड आहिनि उन्हनि रोडनि ते हर वक़्तु ट्रैफ़िक जेका आहे उहो जाम रहे थी, छाकाणि त हिन मेन क़ायदाबाद वारे इलाइक़े में ख़ासि तौर ते जेके रेढ़े वारा आहिनि उन्हनि जो इन्हनि रोडनि जे मथां कब्ज़ो आहे। ॿुधाए पियो वञे पुलिस जी सरपरस्ती में हिते जेके हिन रेढ़े वारा इन्हनि रोडनि जे मथां मुकमल तौर ते क़ाबिज़ आहिनि। असां कोशिशि कंदासीं त हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिते जेके ट्रैफ़िक जा मसला आहिनि उन्हनि ते बि जेको आहे रोशनी विझूं। उनखां अलावा हिते जेके सफ़ाई सुथराई जा जेके मसला आहिनि उहे बि तव्हांखे कैमरा जी अख सां हितां जा मंज़र ॾेखारियूं त हिन इलाइक़े में केतिरी सफ़ाई थिए थी। इन हवाले सां असां हितां जे इलाइक़े वासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन, असां हिन वक़्तु मेन क़ायदाबाद पुल जे हेठां मौजूदु आहियूं। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे थो त हीअ पुल जी जेका आहे उहा हालत आहे का जेका आहे गेरे जी विख तेतिरी जेका जाइ आहे उहा बि हिते छॾी न वई आहे, जितां माण्हुनि जी का अच वञ हुजे, गाॾियूं जितां सवलाई सां अची सघनि। हर पासे तव्हांखे हर हंधि ते मुख़्तलिफ़ शयुनि जा जेके लॻल स्टॉल ऐं ॿिया जेके रेढ़ा आहिनि उहे नज़र ईंदा। तंहिंजे करे हिन पुल ते मुकमल तौर ते इन्हनि रेढ़े वारनि जो ई सम्झो कब्ज़ो आहे ऐं हिते ॿुधाए पियो वञे त पुलिस जी सरपरस्ती में हिन पुल खे मुकमल तौर ते जेको आहे हिते फ़ी रेढ़े जे हिसाब सां शाम जो 200 खां 500 रुपया जेके आहिनि उहे उगाड़िया वञनि था। हीअ जेको रोड तव्हांखे जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे त हीअ शारा फैसल खां ईंदड़ मेन रोड आहे। जेको हीअ जेको रोड आहे उहो गुलशन हदीद तरफ़ वञे पियो। तव्हां ॾिसी सघो था त हिते ट्रैफ़िक जेका आहे उहा केतिरी जेका आहे उहा जाम रहे थी हर वक़्तु। उनजो सबबु इहो ई आहे त रोड जे ॿिन्ही पासनि खां मुख़्तलिफ़ शयुनि जा जेके आहिनि उहे रेढ़ा लॻाया विया आहिनि। दुकान तव्हां ॾिसी सघंदव त इलाही परे आहिनि, पर उन्हनि दुकाननि जे आॾो केतिरा ई जेके आहिनि उहे रेढ़ा लॻाया विया आहिनि, जंहिंजे करे हीअ ट्रैफ़िक जेका आहे उहा हिते जाम रहे थी। ट्रैफ़िक जाम रहण जे करे इलाइक़े वासी जेके आहिनि उहे अज़ाब हेठि आहिनि। शारा फैसल खां गुलशन हदीद तरफ़ ऐं स्टील मिल तरफ़ वेंदड़ जेके माण्हू आहिनि या जेके गाॾियूं आहिनि उन्हनि जो हितां गुज़रण जेको आहे उहो महाल थी वञे थो। हिकु पासे हिन रोड जे जेको आहे तव्हां ॾिसी सघो था पासनि खां चौधारी तव्हांखे रेढ़ा नज़र ईंदा, मुख़्तलिफ़ शयुनि जा लॻल जेके रेढ़ा आहिनि। त वरी रिक्शा वारा जेके आहिनि उहे तव्हांखे अलॻि रोड जे मथां बीठल नज़र ईंदा। तंहिंजे करे हीअ रोड जेको आहे मुकमल तौर ते जाम रहे थो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त उन्हनि केतिरा ई भेरा इन हवाले सां एहतजाज कया आहिनि ऐं लाॻापियल अख़्तियारनि सां ॻाल्हायो आहे, पर उन्हनि जे एहतजाज जो को बि खड़तेल नथो निकिरे। नतीजे तौरु हिननि इलाइक़नि में ट्रैफ़िक जी जेका सूरत हाल आहे उहा ॾाढी ख़राबु रहे थी। ऐं हिते ई तव्हां ॾिसी सघो था हीअ मेन रोड आहे जेको गुलशन हदीद तरफ़ वञे थो ऐं उन जेको आहे उन मेन रोड ते एॾा किन किचरा जेके आहिनि तव्हांखे नज़र अचनि पिया। हीअ जेके रेढ़े वारा आहिनि जेके अंब ऐं ॿियो फ्रूट खपाईंदा आहिनि उहे हिते ई पंहिंजो जेको किन किचिरो आहे उहो मेन रोड जे मथां उछलाए छॾनि था। ऐं हिते सफ़ाई सुथराई कंदड़ जेको अमलो आहे उहो हिते नथो अचे। तंहिंजे करे हीअ इलाइक़ो हिकु त गंदगी जो जेको आहे उहो ढेर बणिजी वियो आहे, ॿियो वरी हिते ट्रैफ़िक जा जेके मसला आहिनि उहे ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि ऐं इलाइक़े वासी जेके आहिनि उहे अज़ाब वेठा आहिनि। असां कोशिशि कंदासीं त हिते जेके मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हू इन हवाले सां छा था चवनि। यहाँ जो है ना औरत नहीं गुजर सकती रेड़े की वजह से, हमें जो है दुश्वारी होती है। यहाँ जो है गंदगी इतनी है कि इंसान को उल्टी आती है।
हैं? अच्छा, यहाँ सफाई सुथराई वाले नहीं आते? कोई कभी कभार आ जाए तो आ जाए। वो पीछे आया था डीसी शाह साहब तो उसने कुछ कराई थी, बाद में नहीं आई कोई भी। जी हाँ, कोई आप क्या कहेंगे, यहाँ पर सफाई होती है, सफाई वाला अमला आता है नहीं आता? आपको नज़र आ रहा है ना सफाई वाला अमला अगर आता कौन? ये अभी जो आपने लोगों ने अपने काउंसलर चुने हैं और चेयरमैन चुने हैं, उनका काम ही यही है, वो कहाँ पर है? अरे वोट लेके यहाँ कोई नहीं आता हजरत, आपको सही पता है। पूरा इलाके का विजिट आप लोगों ने किया है, हमसे बेहतर मीडिया में देखा है। आपको जगह जगह कचरे की रेडियो खड़ी है, रेडियो के नीचे भी कचरा नज़र आ रहा है, साइडों पे भी नज़र आ रहा है, फुटवारियों पे भी नज़र आ रहा है। सफाई का अमला आपको एक नज़र आ रहा है? कोई भी नहीं आ रहा है। यहाँ सब वोट लेके घर चले जाते हैं। फुटपाथों पर भी ये जो रेडियो लगे हुए हैं, ये तो कब्जा है। यहाँ पर इतना इलाका कंजस्टेड हो जाता है, गाड़ियाँ नहीं गुजर पाती, तो क्या तकलीफ नहीं होती यहाँ पर? अब ये तो गवर्नमेंट का काम है ना, तकलीफ तो आवाम को होती है, जाहिर बात है कि अब ये तो गरीब लोग अपनी मजदूरियाँ करते हैं, अब इनको क्या बोले बंदा। पुलिस वाले तो आ जाते हैं, अपना पता लेके चले जाते हैं। सफाई इधर होती नहीं है, ये कब से हो रही है? पहले भी आते रहे, कोई सफाई नहीं होती यहाँ पे। कि ये जो ट्रैफिक यहाँ पर अक्सर जाम रहता है, तो फिर पुलिस या ट्रैफिक पुलिस यहाँ पर नहीं होती है, हटाती हैं वो, जो कभी हटाते हैं कभी जाते हैं, लगा रहता है काम यहाँ पे जो है ना। हाँ, हटाओ, जाम रहता है ना। अभी आप लोगों ने अपने काउंसलर चुने हैं, चेयरमैन चुने हैं, वोट दिए हैं, वो कहाँ पर है? उनसे ये सब घर पे सोए होंगे अपने आराम से, क्या करेंगे और जो है ना। नहीं, एहतजाज करने का टाइम ही नहीं मिलता किसी के पास आजकल, खाने के लिए नहीं है, एहतजाज क्या करेंगे लोग? एहतजाज करने रोज मेरे को रेंजर्स वाले मारते हैं। हाँ, वोट लेके सो गए। हाँ, एहतजाज का टाइम किसके पास है यहाँ पे भाई? क्या कहेंगे, ये इस इलाके में गंदगी के ढेर लगे हुए हैं? आप खुद देख रहे हैं कि यहाँ कम से कम 400 ठेले लगे हुए हैं। जहाँ ठेले लगे होंगे वहाँ गंदगी ज़रूर होगी। लगाने की इजाज़त? ये इजाज़त आपको भी पता है और हमें भी पता है। ये नहीं है कि आपसे कोई पर्दा है और हमारे से पर्दा है। आप समझते हैं, लेकिन आप भी कुछ नहीं कर सकते हैं और हम तो बिल्कुल ही कुछ नहीं कर सकते। ये जो ठेले लगे हुए हैं, इनके ठेलों की वजह से ट्रैफिक जाम रहता है यहाँ? बिल्कुल ट्रैफिक यहाँ जाम रहता है। यहाँ पर कोई परेशान हाल नहीं है। यहाँ लेडीज़ औरतों का गुजरना यहाँ से मुश्किल है। कोई औरत यहाँ आसानी से गुजर नहीं सकती है, एम्बुलेंस भी फंसती है। सबसे बड़ी चीज़ ये है कि यहाँ पे आप देख लें, रक्शे खड़े हुए हैं, ठेले खड़े हुए हैं, औरत जात का यहाँ से गुजरना महाल है। अगर हम अपनी औरतों के साथ जाते हैं तो हम कोशिश करते हैं कि इस गली से निकले, अंदर से निकल जाएं, रोड से हम नहीं निकल सकते। जिन लोगों को आपने वोट दिए हैं, अभी जो रिसेंटली आप लोगों ने अपने चेयरमैन चुने हैं, काउंसलर चुने, ये काम उनका है कि यहाँ पर कब्जा जो है वो छुड़वाएं? मैं बिल्कुल आपकी वो बात सुने, बिल्कुल आपकी बात बजा है। आप मीडिया वाले कितनी कोशिश करते हैं माशरे को सुधारने की, आज तक आप ये बताएं कितना असर हुआ उसके ऊपर? कोई असर हुआ नहीं। वोट में बिल्कुल ताकत होती है, लेकिन मीडिया में भी ताकत है, ये दिखाती है ना, मगर अमल नहीं करा सकती। हुकूमत करवाएगी, ये बात आपकी सही है। जिनको वोट दिए हैं, बात सुने, वो भी कुछ नहीं कर सकते हैं, क्योंकि अगर वो मिसाल से कोई हरकत करते हैं, उनके ऊपर भी 2-4 आदमी सिफारशी आ जाते हैं। कल्चर तो आपके सामने है, पूरे माशरे की मतलब ये है कि बायोडेटा आपके सामने है, हमारा माशरा कहाँ जा रहा है, ये आप भी अच्छा समझते हैं और हम भी अच्छा समझते हैं। नाज़रीन, मेन रोड आहे जेको क़ाइदाबाद खां थींदो गुलशन हदीद तरफ़ वञे थो। तव्हां ॾिसी सघो था हिते हिन ट्रैक ते सिर्फ़ु हिकिड़ी गाॾी जे गुज़रण जी जेका आहे उहा जॻह तव्हांखे मस्तु नज़र ईंदी। बाक़ी ही तव्हां ॾिसी सघो था त हिन रोड जे हिन पासे जेको आहे तव्हांखे हिकु पासे ठेला नज़र ईंदा, ॿिए पासे रिक्शा जूं जेके आहिनि उहे कतारूं नज़र ईंदियूं। ही गैर क़ानूनी तौर ते ही रिक्शा जेके आहिनि उहे हिते बीहारिया वञनि था, जंहिंजे करे रोड जेको आहे उहो वधीक सोढ़ो थी वञे थो ऐं हितां गाॾियुनि जो जेको गुज़रण आहे उहो मुहाल थी वञे थो। इन हवाले सां असां कोशिशि कंदासीं त तव्हां क्या कहेंगे? ये रिक्शा भी यहाँ भाई ये तो रोड जाम हो जाता है ना, सारा रोड ट्रैफिक जाम होता है, इनके साथ आवाम को तकलीफ होता है। भाई रोड जाम है, भाई लोग परेशान हैं। मरीज़ के हर बंदा आप देखें, खुद हालात देखें तो घुमाएं। दुनिया जो है ना, लोग अपने काम के लिए आ जा नहीं सकते, रोज़ हादसा होते हैं। उस दिन यहाँ हादसा हो गया भाई, क्योंकि गाड़ी वाली रोड यहाँ खड़े कर देते हैं, कोई बसें खड़ी हो जाती हैं, कोई ये अपना मसला वगैरह, और ये सार्जेंट जो है वो खाली रिश्वत लेते हैं और बोलते हैं ठीक है जी चलेगा। वो देखें ठीक है कैसे लगा रखे हैं रिश्वत पे। पाकिस्तान में रिश्वत सबसे ज़्यादा मेरे भाई, गरीब बंदा मरता है। ये चीज़ ख़त्म हो जाए, यकीन जाने बहुत पाकिस्तान में अमन हो जाए। ये आए दिन हादसा होते हैं, एम्बुलेंस नहीं जा सकती, आग लग जाती है, फायर ब्रिगेड की गाड़ी नहीं जा सकती। आप खुद देखें आवाम क्या करेगी भाई, आवाम ने तो रोना है मेरे भाई। अल्लाह ताला हमारे हुक्मरानों के साथ आवाम को भी सही करे। हम लोग बोलते हैं हुक्मरान सही हो जाए, नवाज शरीफ नहीं होता, आंसू जरदारी नहीं भाई, मसला ये आवाम कैसी है। अब ये देखें, अच्छा यहाँ पुलिस वाला क्या काम है, आपसे पैसे वहाँ ठिया लगा दिया, वहाँ से पैसे वहाँ ठिया लगा दिया, हादसा तो होने दो भाई।
सरेआम रिश्वत सरेआम मेरे भाई। अल्लाह पाक हम मुसलमानों पे रहम करे। यहाँ पर इनको ठेले लगाने और ये इनको लगाने की कौन इजाजत दे रहा है? कौन ये कौन देता है? हुकूमत लेता है ना, गवर्नमेंट से लेगा और कौन लेगा? हाँ, तो बहुत परेशानी पब्लिक का है, इन लोगों का क्या है? परेशानी तो हम लोगों का है। तो बस अल्लाह इन लोगों को रहम दे कि हालात सही हो जाए और हमारे गरीब लोगों को तकलीफ नहीं होए। कहोगे जब आप लोग वोट देते हैं तो ख्याल करके वोट दें, अपना जो है हकूक लेने के लिए आप यकमुश्त हो। कोई एहतजाज वहतजाज किया आप लोगों ने? तो हम लोग क्या करेगा? हम लोगों का कौन सुनेगा? कौन सुनेगा? हाँ, सुनेगा कौन? हम बोलेगा चीखे मारेगा, कौन सुनेगा? वोट के बंदे मिलते हैं, वोट के बाद बंदों को पता नहीं लगता भाई। उनको ढूंढता रहा, बोलते हैं भाई अफसर साहब मसरूफ़ हैं भाई, टाइम नहीं है। जब वो पुलिस वाले डंडे लेके खड़े होते हैं, फिर गरीब बंदा कहाँ जाएगा? बस रोना पीटना ही है। बेहतर यह है कि बड़े बड़े बंदे सेट हो जाएं तो आवाम बेचारी क्या करेगी? इन्होंने वक्त गुजार करना है मेरे भाई। बाकी कोशिश करेंगे रोड को ही आज़ाद करें ताकि रोड के हादसा नहीं भाई। उस्ताद क्या कहेंगे? ये यहाँ का जो अवाम है वो रड़ियाँ मार रहा है कि रोड जो है वो कंजस्टेड हो गए, एक तरफ रेड़े वाले आ जाते हैं, दूसरी तरफ रिक्शा वाले खड़े हो जाते हैं, रोड जो है वो बंद हो जाता है, तंग हो गया है। बहुत तंग हो गया है, बहुत। बस हम पता नहीं हम रश का कैसे चलाते हैं वो हमें पता है। बस बहुत तंग हो गया है, रेडी वाले, बसें वाले, रश्के वाले, बहुत रोड तंग हो गया है। बिल्कुल ही बस तौबा। यहाँ पर ट्रैफिक वाले नहीं आते या रोड खुला? नहीं आते हैं, बस कभी कभार आते हैं, बस चले जाते हैं। बस मुसलसल ड्यूटी यहाँ पर नहीं होती है, कभी आते हैं कभी नहीं आते हैं। बस हादसात भी होते हैं, बहुत हादसा होते हैं, बहुत बंदे मरे गए हैं वो यहाँ पे बहुत। क्या कहेंगे? बस यही कहेंगे कि पाकिस्तान के हालात जो है ना हमेशा सही नहीं रहते, उल्टे ख़राब ही होते रहते हैं। क्योंकि हमारे आवाम जो है ना ऐसी रहती है, क्योंकि आवाम हमारी सही रहेगी तो पाकिस्तान सब सही रहेगा। नाज़रीन, जहिड़ी रीत हिन पुल जे हेठां मुख़्तलिफ़ जेके रेड़े वारा ऐं ठेलनि वारा आहिनि उन्हनि खे गैर क़ानूनी तौर ते हिते बीहण जी इजाज़त ॾिनी वई आहे, अहिड़ी रीति हिन पुल जे हेठां तव्हां ॾिसी सघो था त सुज़ुकियुनि जो गैर क़ानूनी जेको आहे उहो अॾो आहे, हिते स्टाफ आहे। हीअ बि जेको आहे पुलिस जी सरपरस्ती में हिते जेको आहे अॾो क़ाइमु कयो वियो आहे। रोड जेको आहे इंतिहाई कंजस्टेड आहे, सोढ़ो आहे। हिकु पासे जेको आहे रेड़नि जे करे, थेलनि जे करे जेको आहे हिते रोड बंदि आहे, त ॿिए पासे वरी मुख़्तलिफ़ गाॾियुनि जा जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते हिते अॾा क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंजे करे अञा वधीक जेका आहे हिते इलाइक़े वासियुनि खे तकलीफ़ थी वञे थी। ऐं इहो अलमियो आहे इलाइक़े वासियुनि जो। तव्हां उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि सां जॾहिं असां ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि जो चवणो त हीअ हिते जेका आहे उहा माण्हुनि सां ज़्यादती आहे हिते इलाइक़े वासियुनि सां, जो हिते ॿियो त छो पर इलाइक़े वासी सुकून सां गुज़री बि नथा सघनि। त मथां वरी जेकॾहिं का बीमारी बड़ी थिए थी त एम्बुलेंसिस जो हितां गुज़रणु जेको आहे उहो महाल बणिजी वञे थो। हीअ सभु कुझु ॿुधाए पियो वञे त हिते पुलिस जी सरपरस्ती में थी रहियो। हीअ तव्हां ॾिठो त हीअ हेॾां गैर क़ानूनी तौर ते सुज़ुकियुनि जो जेको आहे उहो अॾो हुयो, त हिन पासे जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त हिन ई रोड ते गैर क़ानूनी तौर ते सुज़ुकियुनि जो टैक्सियुनि जो जेको आहे उहो अॾो क़ाइमु कयो वियो आहे। हीअ जेको आहे ॿिन्ही पासनि खां, हुन पासे जेको आहे सुज़ुकियुनि जो गैर क़ानूनी अॾो, त हिन पासे वरी टैक्सियुनि जो गैर क़ानूनी जेको आहे उहो अॾो आहे। तंहिंजे करे हीअ इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हिते उन्हनि जे लाइ मुश्किलातूं जेके आहिनि उहे वधीक वधायूं पियूं वञनि। उन्हनि जो चवणु आहे त हू चई थका आहिनि त बाबा हिते ट्रैफिक जेका आहे रोज़ानो जो बुनियाद ते इंतिहाई जाम रहे थी। हिते जेको आहे इहे गैर क़ानूनी तौर ते बीठल जेके मुख़्तलिफ़ थेलनि वारा आहिनि, रेड़नि वारा आहिनि, उन्हनि खे हटायो वञे ऐं हीअ जेके मुख़्तलिफ़ जेके गाॾियुनि जा गैर क़ानूनी तौर ते अॾा क़ाइमु कया विया आहिनि उहे बि तव्हां हटाया वञनि। हुकूमत को कि ये रास्ते तो आज़ाद करो, रास्ता तो खुला करो। रास्ता जाम किया, ट्रैफिक जाम की, लोग परेशान हैं, गाड़ी रोड में खड़ा करके बैठ जाते हैं, बस बड़े आरन में जाते रहो, कुछ भी कोई नहीं हटाएगा। गैर कानूनी तौर पे हम ये कहना चाहते हैं, गवर्नमेंट से हमारी ये अपील है कि ये जो मेन रोड बनाया हुआ है, ये पुल बनाया हुआ है, पुल के नीचे आम आदमियों के लिए जाने जाने की जगह होती है, जिसकी वजह से लोग परेशान होती है, लेडीज़ परेशान होती है, तो रिक्शे वाले खड़े होते हैं, सुजुकियाँ वाले खड़े होते हैं या कारों वाले खड़े होते हैं। लिहाजा मेहरबानी हमारी गवर्नमेंट से अपील है और यहाँ की इंतजामिया से अपील है कि इस चीज़ को हटाया जाए, आवाम के लिए एक सहूलत फराहम की जाए। ये जो गैर कानूनी तौर पे यहाँ ठेले वाले खड़े हुए होते हैं और ये जो सुजुकियों के और दूसरी गाड़ियों के यहाँ पर अड्डे बनाए हुए हैं, वो उनकी सरपरस्ती कौन कर रहा है? पुलिस का या उसकी सरपरस्ती यहाँ के आवाम, यहाँ के लोग ही कर रहे हैं ना। जो सरपरस्ती, मैं उनका नाम नहीं लेना चाहूँगा, लिहाजा मैं ये कहूँगा यहाँ उनकी सरपरस्ती में सब कुछ चल रहा है यहाँ पे।
यहाँ पे हर चीज़ आम होती है। आवाम, ये गरीब आदमी बच्चा यहाँ पे सही तरीके से चल नहीं सकता। आप देखो किस तरीके से ठेले खड़े हुए हैं, किस तरीके से रोड खड़ा, गाड़ियाँ खड़ी हुई हैं, कोई कहने वाला नहीं है, कोई करने वाला नहीं है। तो मेहरबानी करके लिहाजा ये इस चीज़ को सुना जाए, कायदाबाद के आवाम के लिए कुछ ना कुछ सहूलत की जाए। गवर्नमेंट से मेरी अपील है। सिंध न्यूज़, ये सिंध टीवी की तरफ से मैं ये बयान दे रहा हूँ कि पा खुदा गवर्नमेंट इस चीज़ को देखे, हमारे से इंटरव्यू को देखे और इसके ऊपर अमल दरामद करे, यहाँ की इंतज़ामिया को हिदायत करे कि मेहरबानी करके यहाँ के लोगों के लिए और यहाँ के अवाम के लिए सहूलत फराहम की जाए। नाज़रीन, असां हिन वक्त मेन कुरंगी रोड खां जेको ईंदड़ दाऊद चुरंगी खां रोड आहे, जेको हितां कायदाबाद पुल खां थी वरी जेको आहे मलीर तरफ़ वञी शारा फैसल ते पए थो, उते मौजूदु आहियूं। हीउ ट्रैक जेको आहे उहो दाऊद चुरंगी खां ईंदड़ ट्रैक आहे। तव्हां ॾिसी सघो था हिन ट्रैक ते मुकमल तौर ते ट्रैफ़िक जेका आहे उहा जाम आहे। ऐं जहिड़ी रीति गुलशन हदीद ॾांहुं वेंदड़ जेको रस्तो आहे या ट्रैक आहे उन ते ट्रैफ़िक जाम हुजे थो, साॻी रीति हिन ट्रैक ते बि उहा ई हालत आहे। ईअं ई तव्हां ॾिसी सघो था बसुनि जा जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते हिते अॾा क़ाइमु कया आहिनि हिन मेन रोड जे मथां, जंहिंजे करे हितां माण्हुनि जो जेको आहे हलणु फिरणु मुश्किल बणिजी वियो आहे। गाॾियूं जेके आहिनि उहे कलाकनि जा कलाक हिते बीठल हुजनि थियूं। मोटरसाइकिलुनि ते वेठल जेके माण्हू आहिनि, जेके पंहिंजनि जेको आहे इलाइक़नि ॾांहुं वञण जे लाइ परेशान आहिनि, उहे बि तव्हांखे हिते ईअं बीठल नज़र ईंदा। हिते को बि सिग्नल न आहे, कुझु बि न आहे, उन बावजूदि तव्हां ॾिसी सघो था हीअ गाॾियूं जेके आहिनि तव्हांखे हिते ईअं बीठल नज़र ईंदियूं। हीअ ॾिसी रहिया आहियो, हीअ जेका साम्हूं कोच आहे उनजो बि हिते गैर क़ानूनी तौर ते शालीमार कोच आहे या ॿियूं जेके कोचूं आहिनि उन्हनि जो हिते गैर क़ानूनी तौर ते अॾो क़ाइमु कयो वियो आहे। हिन मेन रोड जे मथां ई हीअ गाॾियूं जेके आहिनि उहे बीठल हुजनि थियूं ऐं उन्हनि सां गॾोगॾु हीअ टैक्सियूं उहे बीठल हुजनि थियूं। पर जेको क़ाइदा पंहिंजो दाऊद चुरंगी खां ईंदड़ जेको रस्तो आहे उहो मुकमल तौर ते चौक मुसाफ़िर गाॾियूं जेके आहिनि उहे बि बीहजी वञनि थियूं। रुको उनजो सबबु जेको आहे उहो इहो आहे त गैर क़ानूनी तौर ते हिकु त जेको आहे हिते रेड़ा जेके आहिनि उहे हिते बीठल आहिनि ऐं ॿियो गैर क़ानूनी तौर ते मुख़्तलिफ़ गाॾियुनि जा जेके आहिनि बसुनि जा, गाॾियुनि जा, कारनि जा ऐं रिक्शाउनि जा जेके आहिनि उहे अॾा क़ाइमु कया विया आहिनि। तंहिंजे करे हिते हिन इलाइक़े वारा जेके आहिनि उहे परेशान आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हिते का बि इंतिज़ामिया जेका आहे उहा हिननि खे नज़र नथी अचे। केतिरा ई भेरा दहाण बावजूदि हिननि जे एहतजाज जो जेको आहे उहो को बि खड़तेल जेका उहो नथो निकिरे। हीअ तव्हां ॾिसी सघो था साम्हूं हीअ पुल आहे, हीअ दाऊद चुरंगी पुल सरबी आहे जेका कायदाबाद ॾांहुं अचे थी। मेन कुरंगी रोड खां हीअ जेका आहे उहा पुल अचे पई ऐं हिते हिन इलाइक़े में जेको आहे एॾी ट्रैफ़िक जाम हुजे थी जो इलाइक़े वासियुनि जो हिते हलणु फिरणु जेको आहे उहो मुश्किल बणिजी वञे थो। नाज़रीन, असां हिन वक़्तु डिप्टी कमिश्नर ऑफिस मलीर जे मेन गेट ॾाढो मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था त हीउ सभु कुझु जेको थिए पियो उहो डिप्टी कमिश्नर ऑफिस जे साम्हूं ई जेको आहे उहो थिए पियो। उनखां अलावा डिप्टी कमिश्नर ऑफिस जे मेन गेट भरिसां तव्हां ॾिसी सघो था त हीअ जेके आहिनि उहे रेड़ा लॻाया विया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधुनि जा जेके मुख़्तलिफ़ शयुनि जा जेके आहिनि उहे स्टॉल ऐं गाॾा जेके आहिनि उहे तव्हांखे लॻियल नज़र ईंदा। हीउ मेन जेको मुख्य गेट आहे डिप्टी कमिश्नर डिस्ट्रिक्ट मलीर जो जी ऑफिस जो, उन जे आॾो बि तव्हांखे हीअ कब्ज़ा माफ़िया जेके आहिनि उहे नज़र ईंदा। ऐं ॿुधाए पियो वञे त हीअ जेके मुख़्तलिफ़ ठेलनि वारा आहिनि या गाॾियुनि वारा आहिनि उन्हनि खां पुलिस जी जेको आहे सरपरस्ती में शाम जो 200 300 रुपया जेके आहिनि उहे भतो वरितो वञे थो ऐं उन्हनि खे इजाज़त ॾिनी वञे थी त उहे भली हीअ रोड जेके आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि करे बीह रहिया आहिनि। हीअ सर्विस रोड आहे जेको वञे पियो हिन ई कॉलोनी तरफ़। तव्हां ॾिसो था सर्विस रोड मुकमल तौर ते जेको आहे उहो बंदि करे छॾियो आहे हिननि रेड़नि वारनि। उते रेड़े वारा जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। हीअ कायदाबाद में तव्हांखे ट्रैफ़िक जी जेका आहे उहा सिचुएशन ॾेखारियूं पिया। हिते असांखे कंहिं बि पासे किथे बि जेको आहे कंहिं बि रोड ते को बि ट्रैफ़िक सार्जेंट जेको आहे उहो नज़र न आयो आहे, न ई को पुलिस एहलकार नज़र आयो आहे। हीअ जेका हिते ट्रैफ़िक जी सूरत हाल आहे उहा ईअं आहे, बेयारो मददगार आहिनि हितां जा माण्हू। गाॾियूं जेके आहिनि उहे बीहजी वञनि थियूं, फासी वञनि थियूं, कलाकनि जा कलाक माण्हू गाॾियुनि में जेके आहिनि उहे फाथल रहनि था। उनजो सबबु सिर्फ़ु इहो ई आहे त गैर क़ानूनी तौर ते थेला ऐं जेके ठेला ऐं रेड़ा जेके आहिनि उहे लॻाया विया आहिनि, उन्हनि खे इजाज़त ॾिनी आहे। ॿियो हिते जेके रिक्शा आहिनि ऐं ॿियूं जेके मुख़्तलिफ़ गाॾियूं आहिनि, सुज़ुकियूं ऐं टैक्सियूं आहिनि, उन्हनि जा जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते हिते अॾा क़ाइमु कया विया आहिनि।
नाज़रीन असां हिन वक़्तु दाऊद चौरंगी पुल ते मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था ही कोरंगी रोड खां ईंदड़ जेको ट्रैक आहे उन ट्रैक ते असां मौजूदु आहियूं। ही पुल जे मथां जेको आहे ॾिसी सघो था ती कचरे जा जेके आहिनि उहे ढेर नज़र अचनि पिया तव्हांखे। ही मेन पुल आहे उन जे मथां ई तव्हांखे कचरे जा ढेर नज़र अचनि पिया। सफ़ाई सुथराई जा हिन इलाइक़े में जेके आहिनि केतिरा जोगा बंदोबस्त आहिनि उनजो अंदाज़ो तव्हां हिननि फुटेजिस मां लॻाए सघो था, छाकाणि त ही मेन पुल आहे। पुल जे मथां कचरे जा ढेर जेके आहिनि उहे रखिया विया आहिनि। हितां ई गाॾियूं गुज़रंदियूं आहिनि पर हिन कचरे जे करे हिकिड़ी लेन जेका आहे गाॾियुनि जी उहा हितां नथी गुज़री सघे ऐं हिते अक्सर करे हिन पुल ते जॾहिं गाॾियूं लहनि थियूं क़ैदाबाद तरफ़ वञनि थियूं। ही मुंहिंजे पोयां तव्हांखे क़ैदाबाद पुल नज़र अचे पई। असां हिन वक़्तु दाऊद चौरंगी पुल ते मौजूदु आहियूं। उनजी ही हालत आहे, तव्हां ॾिसी सघो था त हिन पुल जे मथां कचरे जा जेके आहिनि उहे ढेर नज़र अचनि पिया तव्हांखे पर के बि सफ़ाई सुथराई जा जेके आहिनि इंतज़ाम न आहिनि। हिते इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त महीननि खां वठी असां न ॾिठो आहे त को सफ़ाई जो अमलो हिते आयो हुजे। संदन चवणु आहे त हुननि वोट ॾेई काउंसलर ऐं चेयरमैन त चूंडिया आहिनि पर हुननि जे इलाइक़े में को बि जेको सफ़ाई जो अमलो आहे उहो न पियो अचे। हिननि जो चवणु आहे त केतिरा ई भेरा हिननि कोशिशि कई आहे त पंहिंजे काउंसलर सां, इलाइक़े जे काउंसलर या चेयरमैन सां मिलनि पर हू हुननि खे किथे बि जेके आहिनि नज़र नथा अचनि। वोट वठण खां पोइ हू बिल्कुलु ई ग़ाइबु थी विया आहिनि। नाज़रीन असां हिन वक़्तु दाऊद चौरंगी पुल जे मथां मौजूदु आहियूं ऐं हीउ रस्तो जेको आहे उहो क़ैदाबाद पुल ॾांहुं वञे पियो। साम्हूं ईअं तव्हां ॾिसी सघो था हिते जेका थेलनि जी जेका सूरत हाल आहे उहा तव्हांखे ॾेखारियूं त हिन रोड जे मथां कीअं जेके आहिनि उहे थेला जेके आहिनि उहे बीहारिया विया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था ही दुकान किथे आहिनि ऐं दुकान खां उहो मेन रोड ताईं जेके आहिनि उहे ठेला बीहारिया विया आहिनि। हीअ ठेला जेके आहिनि ॿुधाए पियो वञे त हिननि ठेलनि ते मुस्तक़िल तौर ते हिननि ठेलनि जा जेके मालिक आहिनि उहे जेके आहिनि उहे मालिकी जा दावेदार आहिनि। हिकिड़ो जेको ठेलो आहे उहो जेकॾहिं केरु खपाए थो उनजो जेको हंधु आहे उहो बि ॿुधाए पियो वञे 2-2.5 लख रुपयनि में विकिरो थिए पियो। हीउ सभु कुझु पुलिस जी सरपरस्ती हेठि हिते क़ैदाबाद में थी रहियो आहे ऐं हिननि रेड़नि ऐं ठेलनि जे करे हिकु पासे जेको आहे ही ट्रैफ़िक जेका आहे उहा हिते जाम रहे थी त ॿिए पासे सूरत हाल इहा आहे त हितां ईंदड़ वेंदड़ जेके आम शहरी आहिनि, हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे हिते गुज़रणु जेको आहे उहो बि महाल थी वञे थो। तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे त ही दुकान आहिनि, दुकान केतिरा परे आहिनि ऐं हेॾां वरी जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त थेलनि वारा तव्हां ॾिसी सघो था 4-4, 5-5 थेला जेके आहिनि कतारुनि में ठेला बीठल आहिनि जेके मेन रोड ताईं हलिया वञनि था। तंहिंजे करे हिते इलाइक़े वासी जेके आहिनि इन्हनि ठेलनि जे करे आज़ार हेठि आहिनि छाकाणि त हिते उन्हनि जो गुज़रणु अचणु वञणु जेको आहे उहो महाल बणिजी वियो आहे ऐं ख़ुदि जेके हिते जा जेके दुकानदार आहिनि उन्हनि जे रोज़गार ते पिणु वॾो असरु पवे थो छाकाणि त हितां जेको आम शहरनि जो हिते अचणु वञणु गुज़रणु ॾाढो ॾुखियो थी वञे थो हिननि ठेलनि वारनि जे करे। तंहिंजे करे हिननि दुकानदारनि जो ऐं हितां जे आम इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु आहे त हिते जेको आहे ग्रैंड ऑपरेशन करे ही जेके कब्ज़ा आहिनि उहे ख़ाली कराया वञनि छाकाणि त हिते जेके मुख़्तलिफ़ ठेलनि वारा आहिनि उन्हनि जा कब्ज़ा थी विया आहिनि मुस्तक़िल बुनियादनि ते इन्हनि ठेलनि जे हंधनि ते। हीअ ठेला ॿुधाए पियो वञे त ठेलनि जा जेके हंध आहिनि उहे कब्ज़ा थी विया आहिनि। उहे हिते 2-2.5 लख रुपयनि में जेको आहे विकिरो बि थियनि था। जेकॾहिं को माण्हू हिते ठेलो लॻाइणु चाहे त उहो पहिरियां हिते जेको ठेलो लॻाईंदड़ माण्हू आहे या ठेले वारो आहे उन सां ॻाल्हाईंदो ऐं उहो ठेले वारो जेको आहे पहिरियां हिते जंहिंजो ठेलो लॻियलु हूंदो उहो उनखे चवंदो आहे 2.5 लख रुपया जेके तव्हांखे ॾियणा पवंदा। उनखां पोइ तव्हां जेको आहे हिते ठेलो लॻाए सघो था। हीअ हिते इहो कुदो कारोबार जेको आहे केतिरे अरसे खां वठी हलंदड़ आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त पुलिस जेको आहे को बि एक्शन न पई खणे ऐं ख़ुदि ट्रैफ़िक पुलिस ते सवालिया निशान आहे त हेॾे मेन रोड ऐं अहम इलाइक़े ते जेको आहे अहम इलाइक़े अंदरि ही जेको आहे ठेला माफ़िया हिते हिन मेन रोड ते क़ाबिज़ थी वियो आहे पर उतां जेको आहे जान न पई छॾाई वञे। आख़िर उनजा कहिड़ा कारण आहिनि, कहिड़ा सबब आहिनि ऐं हीअ एॾा के बाअसर माण्हू आहिनि या ही एॾी जेको कब्ज़ा माफ़िया ताक़तवर थी वई आहे जो जेके हितां जूं जेके अख़्तियारियूं आहिनि उहे बि हिननि खे जेको आहे हितां परे नथियूं कराए सघनि। नाज़रीन असां सां गॾु हिन वक़्तु इंटरसिटी बस ओनर एसोसिएशन जो सदर ज़िले सदर आहे राजा नईमुल अख्तर, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था।
और राजा साहब ये बताएं, यहाँ पर जो ये ट्रैफिक के इश्यूज़ हैं, ख़ास तौर पे हमने देखा कि बसेस भी बाहर खड़ी होती हैं, रोड पर लोगों की ये शिकायत होती है, आप क्या कहेंगे यहाँ पर ये सिस्टम जो बना हुआ है इससे क्या तकलीफ़ें नहीं हो रही लोगों को? आपका क्या जो है मसला है जो बसें जो रोड पर खड़ी होती हैं? सबसे पहली तो बात यह है कि जो आपने इशू उठाया है ये बड़ा हार्ड कोर इशू है, पूरी कराची का इशू है। ये सिर्फ हमारा कैदाबाद का या इलाकाई तौर पर नहीं है, पूरी कराची में यही प्रॉब्लम चल रहे हैं। लेकिन जो बसेस रोड के ऊपर खड़ी हो रही हैं ये इखलाकन कानूनन तो गलत है, लेकिन इसमें हमने यहाँ की जो मकामी आबादी है, यहाँ का जो इंडस्ट्रियल एरिया है, यहाँ के काफ़ी लोग हैं, उनको यहाँ सफरी सहूलियात के लिए ये जो सिस्टम चल रहा है, कोई भी गाड़ी है अगर वो आती है तो अपना पैसेंजर उठाए और वो यहाँ से चली जाए, यहाँ पार्किंग ना करे। पिक एंड ड्रॉप ज़रूर कर ले, लेकिन यहाँ पर उसको मकामी तौर पर प्रॉपर खड़ा करना घंटा 2 घंटे ये ठीक नहीं है। और इंशाल्लाह हम इसी पे काम कर रहे हैं और इसके अच्छे नतीजे निकलेंगे इंशाल्लाह। ये पॉइंट राजा साहब इंतहाई अहम है। कायदाबाद वाला जो है शारा फैसल से जो ट्रैफिक आता है गुलशन हदीद की तरफ, ठट्टा की तरफ जाता है, और यहाँ दाऊद चौरंगी से आती भी है ट्रैफिक, जाती भी है। तो यहाँ पर एक तो आप देख रहे हैं कि बसेस का मामला है, और दूसरा यहाँ पर जो ठेले वाले हैं, क्या कहेंगे कि 4-4 10-10 ठेले जो हैं वो हर एक दुकान के आगे खड़े हुए हैं, ये भी परेशान कर रहे हैं लोग। सर जहाँ तक ठेलों की बात है वो तो खैर उस पर मेरा उनसे इतना वास्ता नहीं है, लेकिन यह है कि अगर एक सीक्वेंस में ठेले भी खड़े हो जाएं एक लाइन में, यानी कि वो वायलेट ना करें, डबल 2-2 3-3 रो ना बनाएं, तो अगर एक ठेला अगर लाइन में खड़ा रहे तो वो ट्रैफिक जाम का बहस नहीं बनता। अगर वो एक के बजाय एक रो बनी, उसके आगे दूसरी बन गई, तीसरी बन गई, तो वो फिर मसाइल पैदा होते हैं। मैं गवर्नमेंट ऑफ सिंध से अपने जो हमारे CM मुराद अली शाह साहब हैं, मिनिस्टर ट्रांसपोर्ट, उनसे ये रिक्वेस्ट करता हूँ कि सिंध में जनरल बस स्टैंड का फौरी तौर पर इनकाद किया जाए, क्योंकि सिंध की बात से मुराद मेरा कराची है, क्योंकि कराची जो है वो 2 करोड़ की आबादी का शहर है, और इसमें डेली जो मुसाफिरों की ट्रैफिकिंग होती है वो भी सैकड़ों में नहीं हज़ारों में है। उसमें पाकिस्तान रेलवे भी हमारे साथ कंट्रीब्यूट करता है, और हम जो ट्रांसपोर्टर हैं वो भी एक बहुत बड़ी यानी कि स्ट्रेंथ में यहाँ से गाड़ियाँ मूव करते हैं। और पूरी कराची के अंदर ये बहुत बड़ी मैं बात करने जा रहा हूँ, हार्ड कोर इशू है, पूरी कराची के अंदर कोई जनरल बस स्टैंड नहीं है, कोई D क्लास, कोई A टर्मिनल किसी के पास मंजूर नहीं है। जितने भी स्टैंड हैं, अगर आप इलीगल स्टैंड की तारीफ में जाते हैं तो ये सारे इलीगल स्टैंड में आते हैं, वो भले कैंट हो, सराब गोट हो, ताज कम्प्लेक्स हो, पटेल पाड़ा हो या वो गार्डन, कोई भी है वो A क्लास कैटेगरी में भी नहीं आता। तो लिहाजा अगर ये इलीगल को लीगल में कन्वर्ट करना है तो उसका बेस्ट तरीकाकार यही है कि सिंध गवर्नमेंट फौरी तौर पर वो जनरल बस स्टैंड बनाए, ताकि जिस तरह पंजाब के अंदर, पाकिस्तान के बाकी सूबों के अंदर जनरल बस स्टैंड है, इसी तरीके की तर्ज के ऊपर ये जनरल बस स्टैंड हो, या कंपनियों को A टर्मिनल अलाट करे ताकि वो अपना तमाम इंफ्रास्ट्रक्चर उसके अंदर लगाकर और पैसेंजरों को तमाम सहूलियात जो होनी चाहिए एक स्टैंड के अंदर वो मिलनी चाहिए। लिहाजा मेरी दरख्वास्त है कि जनरल बस स्टैंड बनाया जाए। मेहरबानी, थैंक यू। नाज़रीन, जहिड़ी रीत मेन क़ाइदाबाद वटि जेको तव्हां ॾिसो था त हिते ट्रैफिक जा जेके मामला आहिनि, या जेके ख़ासि तौर ते हिते पथारेदार जेके आहिनि उन्हनि तरफ़ां जेके कब्ज़ा कया विया आहिनि मुख़्तलिफ़ दुकाननि जे आॾो, 4-4 5-5 थेला हिकिड़ी जेको आहे कतार में लॻाया विया आहिनि। अहिड़ी रीति हिते वरी तव्हां ॾिसी सघो था, हीअ मेन क़ाइदाबाद पुल जे हेठां केॾी गंदगी आहे। हिन पुल जे हिन पोर्शन खे तव्हां ॾिसी सघो था, कचरा कुंडी बणायो वियो आहे। ही मेन क़ाइदाबाद पुल आहे, थियणु त ईअं घुरिजे त हिन पुल जे हेठां जेको आहे सही तरीक़े सां जेका आहे सफ़ाई सुथराई करणु घुरिजे, ऐं हिन पुल जे हेठां ई मुख़्तलिफ़ बसनि जा स्टैंड वग़ैरह या ॿियूं शयूं जेके आहिनि उहे हिते कयूं वञनि। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिननि जेको आहे शयुनि जी मालिकी न थियण जे करे ही पुल जेका आहे मुकमल तौर ते कचिरे जो ढेर बणिजी वई आहे, ऐं हिते बीहणु जेको आहे उहो बि ॾाढो ॾुखियो बणिजी वियो आहे। एॾी बदबू आहे हिते, पर उन बावजूदि हितां जा जेके रवासी आहिनि या गाॾियुनि वारा जेके आहिनि उते हिन बदबू में जेको आहे बीहण ते मजबूर आहिनि। असां कोशिशि कंदासीं त हिते मौजूदु कुझु शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। क्या कहेंगे, यहाँ पर ये कचरे के ढेर बने हुए हैं, क्या इस इलाके में सफाई नहीं होती? सर ये बहुत अरसे से यहीं पे पड़े हुए हैं, अगर सफाई हो भी चाहती है तो यहाँ के कुछ लोगों की यही गलती है कि ये कचरा दोबारा ला के यही फेंक देते हैं। तो हुकूमत से अपील करते हैं कि यहाँ इस जगह को साफ किया जाए और कुछ ऐसा निज़ाम बनाया जाए इस जगह के लिए
कि दोबारा लोग यहाँ पे कचरा ना फेंके। एक बड़ी सी कचरा बॉक्स रखा जाए यहाँ पे और उसको जो है ना डील किया ताकि उसको लेके जाए और किसी एक कचरे मखसूस कचरा कुंडी में फेंके और दोबारा वो बॉक्स खाली करके यहाँ पे रखा जाए। ये इलाका हो गया। और ख़ासतर मैं आपको बताया चलूँ कि फ्यूचर मोड़ से जो रोड आ रहा है वहाँ पर बहुत ज़्यादा कचरा और वो रोड भी ख़राब है। तो बराए मेहरबानी हुकूमत से अपील है कि ये कचरे हटाए जाए, क्योंकि ये जगह बहुत खूबसूरत है। अगर हुकूमत की नज़र इन पे पड़े, हुकूमत की नज़र में आ जाए, तो अगर इन लोग जगह पे थोड़ा सा ख़र्चा करें तो बहुत अच्छी जगह है सर। लेकिन ये कि कचरे वगैरह पड़े तो यहाँ पे अच्छा, इस इलाके में जैसे आपने बताया कि ये तो मेन जो है कायदाबाद पुल के नीचे ये सूरत हाल है, तो इस इलाके की गली मोहल्लों की क्या सूरत हाल है वहाँ पर सफाई? गली मोहल्लों की यही सूरत हाल है। मैं आपको बताता चलूँ, ये जो हल्का है NA 258, यहाँ से जो भी जीतता है, जिस वक्त में जो भी जीता है, जो भी हुकूमत है, कोई भी काम नहीं होता। मेन रोड को छोड़े आप, कोई गलियों का तो ऐसा हाल है कि खड्डे उसमें उबले होते हैं, आने जाने का रास्ता ही नहीं होता। और अगर स्कूल के लिए बच्चे जाते हैं, खुदा ना ख्वास्ता कोई पोतकी हो जाते हैं या कोई बीमार हो जाते हैं, तो शदीद मुश्किलात का उनको सामना करना पड़ता है। यहाँ की गलियाँ आप देखें बहुत ही ज़्यादा ख़राब है, सीवरेज की लाइनें हमारी ख़राब है, यहाँ पे कोई तवज्जो नहीं। अच्छा, अभी रिसेंटली यहाँ पर जो इलेक्शंस हुए थे उसमें यहाँ पर आप लोगों ने अपने काउंसलर चुने होंगे, चेयरमैन चुने होंगे, उनकी यहाँ पर क्या कारकर्दगी है? क्या नज़र आते हैं सफाई वाले या नहीं आते? कहाँ हैं? यहाँ से पहले NA 258 से जो है अब्दुल हकीम बलोच खड़े हुए थे मुस्लिम लीग नून की तरफ से, फिर उन्होंने वहाँ से इस्तीफ़ा दिया, पीपल पार्टी में आ गए, फिर दोबारा इलेक्शन हुआ, दोबारा उन्होंने पीपल पार्टी से जीता। लेकिन उसके बावजूद पे इक्का दुक्का काम हुए। लेकिन मैं बताना चाहता हूँ अब्दुल हकीम बलोच साहब से कि बराई मेहरबानी आप इस हल्के में आके देखे दाऊद चुरंगी का क्या हाल है, ये कैदाबाद का क्या हाल हो रहा है, गुल अहमद का क्या हाल हो रहा है। गुल अहमद एरिया में इतने कचरे पड़े हुए सर, और ये ख़ास सर आप देख सकते हैं यहाँ पे कितने कचरे। तो बराई मेहरबानी अब्दुल हकीम बलोच साहब, लोगों का मैंडेट जो है वो आप लेके गए, लेकिन अगर आप नहीं आएंगे, इस जगह को नहीं देखेंगे, तो मैं समझता हूँ कि इट्स नॉट के दोबारा जो है ना वो यहाँ से मैंडेट नहीं जीत सकते। नहीं होती है, बहुत सालों तक पड़ा रहता है इधर। ये 3-4 महीने हो गए, ये उठाते नहीं है। महीने के बाद गाड़ी आती है, वो भी लोड हो जाता है इधर। ये सारे इधर रिक्शा वाले इधर ही खड़े रहते हैं। हाँ, इलाके गली मोहल्लों में भी ये सूरत हाल है यहाँ पर? हाँ, यही सूरत हाल है। आगे भी डरान है, इधर भी डरान है, वो सामने भी डरान है, सब इधर पड़ा रहते हैं महीने, सफाई नहीं होती। यहाँ पर आप लोग रिक्शा वाले यहाँ पर खड़े होते हैं, बदबू नहीं आती? तो इसको मना करते फिर भी डालते इधर। ये कचरे वाले आते ही नहीं है, बोल के किया है, ये आते ही नहीं है। इहो न हुजे भलो, बाबा असांखे ॾाढो तंग कयो आहे, धप कयो आहे, इन एतिरो जो असां ज़लील थियूं सभु। बदबू ॾाढो बदबू अथसि, बीह नथा सघूं, असां गाॾी नथा हले सघूं, असां छा करे सघूं था? किथां जो कचरो खणी था अचनि? ये तो घिटियुनि जो बाज़ारनि जो खणी अचे, घरनि जो फिटी था करनि हिते। जो खाइण जो रखण जो जॻह ई न आहे, जॻह इहो आहे, ताड़े जो जॻह इहो अथनि। असां त पेटे पेट दगाऊं खड़ा नहीं नथा हितां। क्या कहेंगे, यहाँ पर ये कचरा ला के फेंक देते हैं ये लोग, आप लोग यहाँ पर कैसे खड़े होते हैं? ये जब बिलावल आते हैं पुलों से ऊपर ऊपर गुजरते, जो उसके लिए प्रोग्राम बनाते, सफाई वगैरह पहले कर लेते, उसको नीचे आने दे ताकि उसको पता चल जावे, ताकि गाड़ी में अकेला 2-3 बंदे उसके साथ होए, कराची में वो थोड़ा से रोड मोड़ मारे ताकि उसको पता चले कितना कचरा ज़मीन में पड़ा है, कितना कराची में कचरा है नहीं है। अभी रिसेंटली इलेक्शंस हुए थे, आप लोगों ने अपने चेयरमैन चुने होंगे, काउंसलर चुने होंगे, उनका काम ही यही है सफाई करवाना, वो कहाँ पर है? वो तो सिर्फ पैसे के लिए भैया, वो जो भी है पैसे के लिए भी है। हाँ, और हम क्या बोले, इधर ये कौन हमको देखते, अपने जान को नहीं देखते, हमको क्या देख ले यार। गरीब बंदे हैं बाबा, इधर किचरे में जो है ना हम लोग इधर ख्वार हो रहे हैं। ये बदबू इनका जो है ना हम लोगों को इधर बीमारियाँ चल रहे, जो यहाँ से 400-500 कमा के जाते हैं उधर डॉक्टरों में पूरे। नाजिम काउंसलर बने हुए हैं, वो तो अपने पैदे पानी में पूरे हैं भाई। इधर तो कोई हम लोगों को जो है ना ख्याल म्याल नहीं करते। किसी को एहसास होता तो इधर कचरा नहीं होता, ये जो है ना किसी गंदी जगह पे गिरा होता है। इस टाइम नाजायज़ हो रहे, हम लोगों के साथ बहुत ज़्यादती कर रहे हैं। खैर है, आगे इलेक्शन आ रहे हैं, फिर किधर जाएंगे, हमारे पास ही आएंगे। तो ये तो अभी तो पीपल्स पार्टी के हाथ में आया हुआ है ना यार, तो उसको करना चाहिए, पीपल्स पार्टी को करना चाहिए। इसके बाद नाला है, उसके ऊपर ये फुटपाथ बनी हुई है। वो कहते हैं कि वहाँ से फिर यहाँ करके तोड़ने का क्या मकसद है इनका? फिर रात को 3 बजे डाका डालने की क्या ज़रूरत है? डाका डालते हैं ये यहाँ का जो मुख्तियार कार है, रात को 3 बजे 2 दफ़ा मेरा होटल आके तोड़ा उसने, और ये शटल निकाल दिए। और फिर उनका अपना काम है सफाई करवाना, कब्जे ख़त्म, वो कुछ भी नहीं करते, कुछ भी नहीं करते। रोड वालों से तो पैसे लेते हैं, वो ये सब पैसे देते हैं उनको।
हाँ, पथारे वाले भी और अड्डों वाले भी और गाड़ियों वाले भी नहीं देंगे तो 1 मिनट नहीं खड़े होने देते। और उन्होंने अपने आदमी रखे हुए हैं ना बीच में, वो जमा करते हैं, शाम को जाकर दफ्तर में दे देते हैं उनको, यह है। और यहाँ जब उनको कोई तकलीफ़ हो तो रात को 3 बजे यहाँ कौन सी चीज़ है जिसको वो अगर उड़ाते हैं, या ये शटल यहाँ से 3 बजे रात को उतारे हैं इन्होंने। मैं खुद खड़ा था इधर, मैंने उसको बोला है जो उनका जो मुख्तियार कराया था, मैंने बोला ये ज़मीन उठा के ले जाओ तो उधर जाके दफ्तर में जमा कर दो उसको। बोले क्यों? मैं बोला फिर ये अभी तो हमारे पास ही रहेगी, तुम तो यहाँ कुछ नहीं कर सकते। उसके बाद अभी 4, 5, 8 दिन हुआ मेरे साथ इधर झगड़ा किया उन्होंने, वो उधर काउंटर पे मेरे को जा पकड़ा, 2 थप्पड़ मैंने भी रखे उसको मुख्तियार कार को, और दूसरे को फिर यहाँ से गाड़ी में बिठा के ले गए, वो उधर ले गए, उधर से उधर ले गए। बोला हम थाने में बेचते हैं, हम इधर बेचते हैं, उधर बेचते हैं। शाम तक 6 बजे मैंने नमाज भी वहाँ मुख्तियार कार के दफ्तर में छोटी सी मस्जिद है उधर पड़ी है। और मैं बोला बेच किधर बेचना है, तो बोला नहीं राजीनामा कर लो यार, छोड़ अभी नहीं करते कुछ। अब ये है मसला। और यहाँ पर ये जो आगे बोर्ड लग रहे हैं ये सामने, इनका कोई 17 लाख रुपए का एग्रीमेंट हुआ कंपनी से। अब वो ये तोड़ फोड़ इसलिए किया कि तुम बोर्ड लगाओ हम तुम्हारे बेच, हम ऐसा दो, उनकी बातचीत हो गई आपस में, हाँ ले साहब मिल जिया, ये हालत है इनकी। और यहाँ पर जो ना ये नाला है नीचे, इसको नहीं सही करते, आगे वो गटर लाइनें बंद पड़ी हैं, उनको नहीं सही कराते। सुबह बस बंगे झाड़ू झाड़ू लगाने के लिए कोई आ जाते हैं ना बड़ाए नाम। नाज़रीन तव्हांखे क़ाइदाबाद वारे हंध ते जेको आहे क़ाइदाबाद वारे इलाइक़े जा जेके मसला उन बाबति आगाह कयोसीं। ख़ासि तौर ते हिन इलाइक़े अंदरि ट्रैफ़िक जाम हुजणु रोज़ जो जेको आहे उहो मामूल आहे। ट्रैफ़िक छो थो जाम थिए इन हवाले सां असां तव्हांखे ॾेखारियो त हिते ख़ासि तौर ते जेके पथारे वारा रेड़े वारा जेके आहिनि उन्हनि कब्ज़ा जमाए वरिता आहिनि मेन रोड जे मथां। उनखां अलावा ॿी जेका ट्रांसपोर्ट माफ़िया आहे उन्हनि जा बि गैर क़ानूनी तौर ते जेके अॾा आहिनि तंहिंजे करे क़ाइदाबाद ॾांहुं ईंदड़ तोड़े वेंदड़ जेके रोड आहिनि ख़ासि तौर ते उहे रोड मुकमल तौर ते ट्रैफ़िक उन्हनि रोडनि ते जाम रहे थी ऐं उन करे हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उहे सख़्तु तकलीफ़ में आहिनि। उनखां अलावा क़ाइदाबाद मेन जेका क़ाइदाबाद पुल आहे उन जे हेठां ई आसपास तव्हांखे असां ॾेखारियो त हिते गंदगी जा जेके आहिनि उहे ढेर नज़र आया। पर बदकिस्मती सां हिन इलाइक़े अंदरि इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी हिन इलाइक़े खे निंधणको कयो वियो आहे। हिते का बि सफ़ाई सुथराई न पई थिए, तंहिंजे करे हर पासे रोड हुजे चाहे पुल हुजे जिथे किथे कचिरे जा जेके आहिनि गंदगी जा जेके आहिनि उहे ढेर नज़र अचनि था। असां हितां जे इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि जो चवणु हो त इन्हनि मसइलनि बाबति हुननि केतिरा ई भेरा एहतजाज कया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते पंहिंजो आवाज़ु उथारण जी कोशिशि कई आहे, पर को बि उन्हनि जो आवाज़ु ॿुधण लाइ तयारु न आहे। इन ते ई अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शब्बीर लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।